असांजो ٿهيم बिरादरी सां त बिल्कुलु आहे ई आहे, पर मोहम्मद हसन ख़ान रखण हीअ असांजो भाइटियो बि आहे। खुलियल लफ़्ज़नि में ईअं न आहे जो असां ढके कंहिंसां ॻाल्हि कयूं था। हीअ असांजो भाइटियो बि आहे ऐं असां हिन जे मथां जान बि ॾींदासीं, पर ٿهيمनि जे मथां असां हुकूमत खे इहो ई चऊं था त जॾहिं तव्हां पुलिस ई नथा कुझु करे सघो, असांजे औरतुनि खे न्याणियुनि खे धक था हणी वञनि, छा सांगुर एतिरो नवाब आहे छा? असां आख़िरी ऐलान अॼु इन जे लाइ आया आहियूं, इहो आख़िरी ऐलान असां कयूं था। जे हुकूमत अगरि कुझु करे थी, कंहिंजी ज़मीन पाण में ॿ भाइर विढ़नि, टे भाई ॿिए टे खे केॾे अॻासी त उहो टी क़ौम ज़मीन वठे थी, छो थी वठे? उनखे कहिड़ो हक़ आहे ज़मीन वठण जो? तव्हां पंहिंजे भाइरनि खे ठाहे ठोके पर जेकॾहिं भाइर पंहिंजी मर्ज़ी सां ॾियनि था त तव्हां वठो न। तव्हां चओ था ईअं हिकदमि ॾाढी शैतानी करे ऐं हिकदमि ॾकण जो शहर आहे। ॾकण जो शहर आहे त ॾकण जो आहे, सांगुरू जो न आहे, कंहिं ॿिए जो न आहे। ॾिसो हेॾे बाबा, जे सांगुरू जो न आहे शहर साहिल आहे ॾकण जो, वेठा ॾकणनि, कोठ ॾकणनि जो आहे। बदमाशी करे हर प्लाट हर ज़मीन हर काजू तव्हां खाजू था वञो, छो बदमाश छॾियो था? सांगुरू एतिरो बदमाश आहे छा? असांजे न्याणियुनि खे धक लॻल आहे, असां ऐलान था कयूं, असां हिकु हफ़्तो ॾिसंदासीं इन शइ खे, पोइ भले जेकॾहिं सांगुरू रही ॾिसे इन ॾकण जे शहर में त असां ॾिसंदासीं, पर हे पंहिंजे भाइटिए खे असां कोन छॾींदासीं। हे बि असांजो भाइटियो आहे, असां इनशाअल्लाह हर वक़्तु हिन सां गॾु बि हूंदासीं, पर अॻु में असां पंहिंजे ٿهيم जो बदिलो वठंदासीं। असां 8 ॾींहं ॾिसूं था त हुकूमत SP DSP SHO छा थो करे। लीमे को न पूड़े छॾींदासीं, ईअं न पूड़े, जीअं लीमो न पूड़बो आहे ईअं न पूड़े छॾींदासीं जेकॾहिं लीमो नथो करे कुझु त। छो ॻाल्हाईंदा? असां सां ॻाल्हाईंदा छा था सम्झनि? हे इहे सम्झंदा की हारी सां ॻाल्हाईंदा या कंहिं ड्रिजने सां ॻाल्हाईंदा, असां सां छो ॻाल्हाईंदा? साईं तव्हां बि मूंखे तव्हां सम्झायोसीं न, उनजी तारीख़ त ॿुधायो मूंखे, कहिड़ा सरदार? सरदार जेके असांजे कूपन ٿهيم जे कूपन जो बोर्ड ठाहे पंहिंजो हणण जी कोशिशि कनि था, जेके बोही जा कूपन ٿهيم जा कूपन उते ठाहे त उहे सरदारी छा जी सरदारी आहे? इहे सरदार चइबो आहे, सरदार जो कमु हूंदो आहे त ॿिन्हिनि क़ौमनि खे पाण में विढ़ण न, पर भाइरी करणु, उन्हनि खे ठाहिणु। हर सरदार जो कमु हूंदो आहे। किन सरदार पैसो कबर में खणी वेंदो छा? एतिरा पैसा जो कमाईंदो छा कंदो? ॿ भाइर वेड़ाए पाण में उनजी कमाई खे छा कंदो? काॾे ॾींदो? पर सरदार जो कमु आहे तूं इलाइक़े खे पंहिंजे खे अमन कर न। आईंदा सम्झ ग़ैरत हूंदी ٿهيم खे त न ॾींदो। असां सिधो ॻाल्हि कयूं था, बिल्कुलु कंदासीं साईं। जॾहिं नंगनि खे धक लॻनि था, उठ जा पुट त न आहे कोई, जे असांजे नंगनि खां वधीक कोई बि न आहे साईं। केरु बि हुजे, सरदार न हुजे, केरु बि हुजे, असां ऐलान ई चऊं था। जेकॾहिं क़दम खणंदो त उहो जवाबु मिलंदुसि। असां 8 ॾींहं ॾिसूं था सिर्फ़ु हुकूमत खे, 8 ॾींहं, पोइ उहो जवाबु हिन खे मिलंदो जो वरी ज़िंदगी भर यादि कंदो त घणे वीह सौ आहे, हिते कीअं रहणो आहे असांखे। सिंध आहे, असां रहूं था, हिते इज़त सां रहूं, कंहिं ग़ैरत सां रहूं, या पंहिंजे नंगनि खे धक हणायूं, रोबनि ते बसि कुटरायूं, बसि असां हलिया वञूं? इहो कहिड़ो तरीक़ो आहे सरदारी जो? सरदार जो कमु आहे त विच में पई ठाहे ॿिनी भाइरनि खे ठाहे छॾ। इहे सरदारनि खे गोतड़ी पैसा जे केस हले थो, तूं वठि ज़मीन वठि। इहो कहिड़ो ख़रीदारी आहे? इहो कहिड़ो सरदारी आहे? इन्ही खे त भीनो बागड़ी बंदि आहे।